वज़ीर-ए-आज़म इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ईद जो ॾींहुं फौजी जवानन सां गॾु गुज़ारियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ नाणे वारे वज़ीर इसाक डार्क, बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ ऐं ख़ुदसमा बाबति वज़ीर मरियम औरंगज़ेब ख़मीस जे ॾींहुं सुबुह जो पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे सरहदी इलाइक़े पार चनार पहुतान। वज़ीर-ए-आज़म ऑफिस तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि वज़ीर-ए-आज़म ऐं आर्मी चीफ ईद जी निमाज़ फौजी ऑफिसरनि ऐं जवाननि सां गॾु अदा कई ऐं खेनि ईद जूं मुबारकूं ॾिनियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।